ख़बर ॾींदासीं। कराची मां घरां निकिरी पंजाब में पसंदि जो परणो कंदड़ दुआ ज़हरा जे केस में गिरफ़्तार 23 मर्दनि ऐं 6 औरतुनि खे आज़ाद करण लाइ कागज़ तैयार किया विया आहिनि। ज़रियनि मूजिब गिरफ़्तार मर्दनि ऐं औरतुनि खे अॼु अदालत में पेश करे खेनि आज़ाद कयो वेंदो। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त दुआ ज़हरा पुलिस खे ॾिनल बयान ॿुधायो आहे त पब जे गेम ज़रिए ज़हीर सां राब्तो थियो ऐं पोइ प्यार थी वियो, जंहिं दौरान वारिद खे जिस्मानी तशद्दुद जो निशानो बणाईंदो हो। तंहिं करे घरां निकिरी ज़हीर सां पसंद जी शादी कई। ज़रियनि मूजिब दुआ ज़हरा इंकशाफ कयो आहे त संदसि वारिद संदसि मामनि खे ब्लैकमेल करे 3 प्लाट कया आहिनि ऐं लंडन में रहंदड़ मामनि खे वारिद हिसाईंदो आहे। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। कराची मां घरां निकिरी पंजाब में पसंदि जो परणो कंदड़ दुआ ज़हरा जे केस में गिरफ़्तार 23 मर्दनि ऐं 6 औरतुनि खे आज़ाद करण लाइ कागज़ तैयार किया विया आहिनि। ज़रियनि मूजिब गिरफ़्तार मर्दनि ऐं औरतुनि खे अॼु अदालत में पेश करे खेनि आज़ाद कयो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त दुआ ज़हरा पुलिस खे ॾिनल बयान ॿुधायो आहे त पबजी गेम ज़रिए ज़हीर सां राब्तो थियो ऐं पोइ प्यार थी वियो, जंहिं दौरान वारिद खे जिस्मानी तशद्दुद जो निशानो बणाईंदो हो। तंहिं करे घरां निकिरी ज़हीर सां पसंद जी शादी कई। ज़रियनि मूजिब दुआ ज़हरा इंकशाफ कयो आहे त संदसि वारिद संदसि मामनि खे ब्लैकमेल करे कराची में 3 प्लाट किया आहिनि ऐं लंडन में रहंदड़ मामनि खे वालिद हिसाईंदो रहियो आहे। कराची मां घरां निकिरी पंजाब में पसंदि जो परणो कंदड़ दुआ ज़हरा जे केस में गिरफ़्तार 23 मर्दनि ऐं 6 औरतुनि खे आज़ाद करण लाइ कागज़ तैयार किया विया आहिनि। ज़रियनि मूजिब गिरफ़्तार मर्दनि ऐं औरतुनि खे अॼु अदालत में पेश करे खेनि आज़ाद कयो वेंदो। ज़रियनि जो इहो चवणु आहे त दुआ ज़हरा पुलिस खे ॾिनल बयान ॿुधायो आहे त पबजी गेम ज़रिए ज़हीर सां राब्तो थियो ऐं पोइ प्यार थी वियो, जंहिं दौरान वालिद खेसि जिस्मानी तशद्दुद जो निशानो बणाईंदो हो। तंहिं करे घरां निकिरी ज़हीर सां पसंद जी शादी कई। ज़रियनि मूजिब दुआ ज़हरा इंकशाफ कयो आहे त संदसि वारिद संदसि मामनि खे ब्लैकमेल करे कराची में 3 प्लाट विकिरो किया आहिनि ऐं लंडन में रहंदड़ मामनि खे वालिद हिसाईंदो आहे। नाज़रीन खे अहम ख़बर खां अपडेट कयूं पिया। कराची मां घरां निकिरी पंजाब में पसंदि जो परणो कंदड़ दुआ ज़हरा जे केस में गिरफ़्तार 23 मर्दनि ऐं 6 औरतुनि खे आज़ाद करण लाइ कागज़ तैयार किया विया आहिनि।